कलोड़ो जन के गुज़ारिश कंदुसि त हू अचनि ऐं पंहिंजो लेक्चर शागिर्द सियासत छो ज़रूरी आहे शुरू कनि। उन सां गॾोगॾु ऐं साथी जो तारीफ़ कराईंदो हलां त साथी कानून जा शागिर्द आहिनि आख़िरी साल में ऐं सिंधी शागिर्द तहरीक जा मरकज़ी सदर आहिनि। गुज़िरियल 5 सालनि खां हू सिंधी शागिर्द तहरीक सां मुसलसिल जदोजहद में ऐं अणथक जदोजहद में जेतिरे क़दुरु आऊं साथी सां रहंदो आहियां गॾु गॾु हो रहियो आहे। ही माण्हू आहे जंहिंखे न निंड न खेप ऐं तंज़ीम जो कमु जे कल लेक्चर फैलियो त तंज़ीम जो हुकुम आख़िरी हुकुम नवीद उन्हनि माण्हुनि मज़ा आहे जंहिं ते तंज़ीम ऐं तंज़ीम जा ॿिया साथी फ़ख़्रु करे सघनि। जी सिंध छो जुगशाही में जनम छो जुगशाही में जमंदे खयों कसम त सिंध जे गदार जो कूड़े हर मकार जो न साथ ॾिबो कंहिं घड़ी तिन सां विढ़बो हर घड़ी पिंडाल में वेठल अवामी तहरीक जा सीनियर साथी सिंधी शागिर्द तहरीक जा मुंहिंजा भाइरो शागिर्दो नौजवानो मुंहिंजा साथियो हमदर्दो कामरेडो ऐं रियल कामेड जेका कामेड जो असुल लफ़्ज़ आहे ऐं जंहिंजो असुल मतिलबु आहे उहे तव्हीं आहियो जीअं सिंध जीअं फ़िक्रे पली जो जीअं तव्हां ऐं असांजी हक़ परस जदोजहद जीअं शागिर्द। सभ खां पहिरियां मुसलसिल 3 ॾींहंनि खां तव्हांखे हिन अंदाज़ में मुनज़म अंदाज़ में सुबुह जो 9 बजे खां शाम जो 7 बजे खां वरी तव्हांजी मीटिंग ऐं 12 बजे ताईं मुसलसिल लिखणु पढ़णु ऐं ॿुधणु लेक्चर करे वेंदो आहे। पर वॾे खां वॾो मसइलो जेको तव्हीं ॿुधंदड़ आहियो ऐं तव्हीं जेकॾहिं बाज़ाब्ता ऐं हक़ीक़ी ऐं जेका तव्हीं जॾहिं ॿुधो था इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां सभिनि खे जस ऐं शाबस हुजे ऐं तव्हांजी ही जिदोजहद ऐं महिनत आहे जो ही 3 ॾींहंनि जो कामयाबु वर्कशॉप थियो आहे। हिन कामयाबु वर्कशॉप जूं तव्हांखे मुबारक हुजनि। मुंहिंजो अनुमान आहे त शागिर्द सियासत छो ज़रूरी आहे। आवाज़ अची न शागिर्द सियासत छो ज़रूरी आहे। हाणे सभ खां पहिरियां त पाण खे हिकु शइ सम्झणु घुरिजे। दुनिया जा कुझु ॾाहा आहिनि कुझु ॾाहा ऐं कुझु अज़ीम ऐं जेके दानिश्वर आहिनि जेके पाण खे अज़ीम चवनि पिया जेके चवनि था त असीं हिन समाज जा पिलर आहियूं। उन्हनि जो ख़्यालु आहे त शागिर्द उहो आहे जेको यूनिवर्सिटी में पढ़े थो। शागिर्द उहो आहे जेको कंहिं तालीमी इदारे में तालीम हासिलु करे थो। पर हरगिज़ ईअं न आहे। जेको बि साथी 25 सालनि जी उमिरि ताईं याने मास्टर ऐं MPhil जी डिग्री ताईं जेका हिकिड़ो माण्हू आहे 5-6 सालनि ताईं पंहिंजी जेका तालीम आहे उहा मुकमल करे सघे थो ऐं उहो शागिर्द आहे। पर इहा असांजी बदकिस्मती आहे। हिन सिस्टम जी बदकिस्मती आहे। हिन समाज जी बदकिस्मती आहे त असां वटि जेके अक्सर जेके नौजवान आहिनि 50% खां वधीक जेके शागिर्द आहिनि उहे तालीमी इदारनि खां ॿाहिरि आहिनि ऐं यूनिवर्सिटी ताईं सिर्फ़ु 10% शागिर्द पहुची सघनि था। तंहिं करे उहे जेके 99 जेको रेशो आहे असीं उनखे इग्नोर करे चुका आहियूं। तंहिं करे असांजो ख़्यालु आहे बज़ार ख़ुदि सिंधी शागिर्द तहरीक ऐं शागिर्दनि जी जेके इनक़लाबी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो जेको बयानु आहे उन्हनि जो इहो आहे त ही जेके बि इन उमिरि ताईं नौजवान आहिनि उहे सभु शागिर्द आहिनि ऐं त असां पाण शागिर्द आहियूं। हाणे शागिर्द सियासत छो ज़रूरी आहे सुवालु आहे। सभ खां पहिरियां तव्हांखे ख़बर आहे त जेको ही मुल्क आहे उहो जमहूरियत ते हलंदड़ मुल्क आहे ऐं इन जमहूरियत खे इहा जेका जमहूरियत आहे उहा कहिड़ी हुजणु घुरिजे। उन में असीं वोट कास्ट कंदा आहियूं ऐं पंहिंजा नुमाइंदा सिलेक्ट कंदा आहियूं। नुमाइंदा सिलेक्ट कंदा आहिनि पाण वोट कास्ट कंदा आहियूं। इन सूरत में हाणे जेको असीं वोट ॾियूं था उनजो असीं हिसो आहियूं ऐं कुझु दोस्त उन में वोट कंट्रीब्यूट न बि कनि था
पर उहे बि उनजो हिसो आहिनि। ऐं केर बि साथी चवे त आउं सियासत नथो कयां, इहा ॻाल्हि ग़लति आहे, इहा कूड़ी आहे, इहो फ़रेब आहे, ऐं जवाबु इहो आहे त असीं सियासत जो अणटर हिसो आहियूं। ऐं उनखां पोइ हाणे सियासत छा आहे, पाण वटि सम्झायो वियो आहे त जेको हिन समाज में जेको मिनिस्टर थिए, जेको मिनिस्टर वज़ीर आज़म थिए, असेंबली में वञे, इलेक्शन विड़े ऐं इलेक्शन विड़ी ऐं उहो खटे ऐं उहो नुमाइंदो थिए ऐं माण्हू जेको रोड जो को नालीअ जो ऐं इन जो मसइलो हल कराए, उहो सियासत थो करे। ऐं ॿिया जेके बि माण्हू आहिनि उहे सियासत न पिया कनि। इहो जेको जुमिलो आहे त तव्हां सियासत नथा करे सघो, इनखे बि उन मुल्क जे ऐं हिन समाज जे जेके स्टेक होल्डर आहिनि, जेके इक़्तिदार पसंदि आहिनि, उन्हनि इहो फैलायो आहे त तव्हां सियासत नथा करे सघो। सियासत तव्हां लाइ न आहे, सियासत त उन्हनि लाइ आहे जेके असेंबली में वञनि पिया, असेंबली में वञी पोइ हिक ॿिए जी ॾुंडा पट कनि था, उन्हनि जो पंहिंजे समाज सां, उन्हनि जो पाण सां को बि तालुक़ु न आहे, उहे सियासत कनि था। इहे कूड़ियूं ॻाल्हियूं ऐं कूड़ा जेके जुमिला आहिनि इहे फैलाए विया आहिनि। तंहिं करे इहा जेका ॻाल्हि आहे, इहा जेको बयानो आहे, इहा जेका समाज जे आॾो जेका इहा वसफ़ बयानु कई वई आहे, इहा कूड़ी ऐं मकारत ते ॿधल वसफ़ आहे। ऐं असीं चऊं था त जेको बि माण्हू, जेको बि फ़र्द, जेको बि असां मञा जेको बि शागिर्द आहे, उहो जेकॾहिं वोट कास्ट नथो करे ऐं जेकॾहिं हू कंहिं मुज़ाहिरो करे थो ऐं हिन समाज में हिकु अहिड़ी ऐं इनक़िलाबी तंज़ीम सां तालुक़ु रखे थो, उहो सियासत करे थो। सियासत हिकिड़ी आहे राइट जी सियासत, ॿी आहे लेफ्ट जी सियासत। राइट जे अंदरि इक़्तिदार जो हिकिड़ो मुक़ाबिलो आहे, हिकिड़ी अहिड़े इक़्तिदार जो कुर्सीअ जो मुक़ाबिलो आहे। कुर्सीअ जे मुक़ाबले में पोइ हू छा था कनि, उहा करप्शन, फुर ऐं लुटमार करे ऐं असां माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइनि पिया। ॿी जेका सियासत आहे उहा लेफ्ट जी सियासत आहे, जेका तरक़ी पसंदि सियासत आहे, जेका वतन दोस्त सियासत आहे, जेका शागिर्द दोस्त सियासत आहे। ऐं उन जेका उहा जेका सियासत आहे, उहो समाज खे जोड़ण लाइ असुलु किरदारु उहे था अदा कनि। मिसाल तौर ACC ऐलान कयो त असीं जेका यूनिवर्सिटी जी ग्रांट आहे उहा घटायूं पिया। यूनिवर्सिटी जी ग्रांट घटायूं पिया त सभ खां पहिरियां सिंधी शागिर्द तरीक़े ऐलान कयो त इन अमल जी असीं मज़मत कयूं था त जेकॾहिं सभिनी तालीमी इदारनि समेत जेके बि इदारा आहिनि, तव्हां सभिनी इदारनि जी बजेट रखो था। तंहिं करे असांजो मुतालबो इहो आहे, जेके असीं वतन दोस्त आहियूं, तालीम दोस्त आहियूं, असीं चऊं था त इहा जेको तालीम जी बजेट वधणु घुरिजे ऐं उन सिलसिले में असीं मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज कयासीं ऐं इन समाज जोड़ण में जेको बुनियादी किरदारु कीअं अदा कयो, उहे लेफ्ट जी सियासत कंदड़ वतन दोस्त ऐं शागिर्द दोस्त तंज़ीमनि कयो। तंहिं करे असीं बि जेका सियासत कयूं था उहा हक़ीक़ी सियासत आहे। उहा हिन जे लाइ असीं प्रेशर ग्रुप थिया बीठा आहियूं। पाण न अचूं, हीअ त हिकु ॾींहं में ई विकिणी छॾनि। पाण न अचूं त हीअ ज़रदारी वेठो आहे, इहो ज़मीन चओ ज़मीन खणो, समुंड खणो, ॿेट खणो, तालीमी इदारा खणो, सभु खणो, मुंहिंजो छा, मूंखे त कुर्सी ॾियो। पर हीअ जेके पाण हिते वेठा आहियूं, हुनखे ख़बर आहे त आउं जॾहिं इक़्तिदार जे लाइ, इन इक़्तिदार जे लाइ जेको लंगड़ो प्रोसेस आहे वोटिंग जो, उन लाइ वेंदुसि त हीअ माण्हू रंडक कंदा ऐं हीअ माण्हू असां मथां जेका थो हिकिड़ो तमामु वॾो दबाउ साबित थींदा। तंहिं करे हू उहा फुर ऐं उहा लुटमार कुझु घटि पियो करे, पर जेके इनक़िलाबी तंज़ीमूं ऐं जेके असीं आहियूं, जेके सियासत कयूं था, उहा उनखे रोकियूं पिया। हाणे बुनियादी तौरु त हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी आहे त असांखे छाजे लाइ वेहणो आहे, या जिदोजहद छाजे लाइ करणी आहे। असांखे पढ़ण लाइ वेहणो आहे ऐं पढ़णो छाजे लाइ आहे, ऐं पढ़णो हिन समाज खे बदिलाइण लाइ आहे। जॾहिं असां इन फार्मूले ते अमल कयूं था, जॾहिं असां इन ॻाल्हि ते अमल कयूं था, तॾहिं असीं सियासत कयूं था। उन खां पोइ हाणे हिकिड़ी एज थिए थी शागिर्द जी, जेका साईं राशिद जो जेको लेक्चर हो उन में तव्हां ॾिठो ऐं सम्झो त हिकिड़ी एज थिए थी।
हाणे जेका 15 खां 25 सालनि ताईं उमिरि आहे उन में शागिर्द चाहींदो आहे त आऊं कंहिं ताक़तवर शइ जो मुक़ाबिलो कयां, कंहिं पाण खां वधीक सगारी शइ जो मुक़ाबिलो कयां ऐं अहिड़े माण्हूअ सां, अहिड़े ख़राब अमलनि सां ऐं एॾनि माण्हुनि सां विड़ा जेके हिन समाज खे गदिलो कनि था। पोइ उन जे लाइ पाण वटि छा थींदो आहे, पोइ नौजवान खे उहो माहौल पैदा न कयो ॾिनो आहे त हू सियासत करे हिन समाज में जेके ही इक़्तिदार ते वेठल ऐं ही जेके इंतिज़ामिया यूनिवर्सिटियुनि में अंदरि इंतिज़ामिया आहे समाज जे अंदरि जेका उनखे नौकिरी नथी मिले ऐं हू फ्रस्ट्रेटेड थिए थो, ज़हनी हिकिड़ी विगाड़प जो शिकार थिए थो। एॾी विगाड़ नौजवान में वधी वई आहे, उन विगाड़प जे शिकार जे करे पोइ हू छा थो करे, नतीजतन हू जिदोजहद करे, सियासत करे ऐं समाज खे बदिलाइण लाइ विढ़े ऐं नतीजो इहो थो निकिरे त हू घर वारनि सां विढ़े थो, पीउ सां विढ़े थो, माउ सां विढ़े थो, मामे सां विढ़े थो ऐं मामूली ॻाल्हियुनि ते जंहिंजी समाज जे अंदरि उनजी का बि अहमियत न आहे उन्हनि सां विढ़े थो ऐं हू असुलु पंहिंजो मक़सदु विसारे थो वञे। तंहिंखे पाण खे सियासत इन लाइ करणु घुरिजे। ॿियो बदकिस्मती इहा आहे त शागिर्द सियासत ते पाबंदी आहे। मज़दूरनि जूं तंज़ीमूं आहिनि, हुजनि घुरिजनि, को बि इनकार कोन्हे। हारियुनि जूं तंज़ीमूं आहिनि, हुजनि घुरिजनि, वधीक मज़बूती सां हुजनि घुरिजनि, को बि इनकार कोन्हे। उस्तादनि, क्लार्कनि, पटेवालनि, लोअर स्टाफ, अपर स्टाफ ऐं माना हर हिकु जेको बि समाज जे अंदरि जंहिं बि हिकिड़े स्टेटस में नौकिरी करे थो उन्हनि सभिनि जूं तंज़ीमूं आहिनि, उहे पंहिंजा प्रमोशन वठी सघनि था, सभु कुझु मुतालबा वठनि था, उन्हनि खे इजाज़त आहे त उहे सियासत कनि, पर शागिर्द सियासत न कंदो। ऐं बदकिस्मती सां शागिर्द यूनियन ते पाबंदी आहे ऐं शागिर्द यूनियन ते पाबंदी हिकिड़ा आमिर आई जनरल ज़ियाउल हक़ ऐं उते ऐं पोइ उते जेके जमहूरियत पसंद हुया उन्हनि चयो त असीं शागिर्द यूनियन तां पाबंदी हटाईंदासीं ऐं उन बदकिस्मती सां यको ही जेके जमहूरियत पसंद आहिनि उन्हनि जूं हुकूमतूं अलाए केतिरियूं 20 खां 25 साल उन्हनि जी हुकूमत हले पई, अॼु ताईं उन्हनि जमहूरी अमल खे बरक़रार न रखियो ऐं शागिर्द यूनियन तां पाबंदी न हटाई आहे। हाणे असीं मुतालबो कयूं था त शागिर्द सियासत थिए ऐं शागिर्द सियासत कंहिंजे थ्रू थींदी, शागिर्द यूनियन जे तहत थींदी ऐं शागिर्द यूनियन बहाल थियणु घुरिजे। ऐं सुवाल इहा आहे त शागिर्द यूनियन छाजे लाइ बहाल थियणु घुरिजे, उन जा के मक़सद हुजणु घुरिजनि, उन जा के पैरामीटर्स हुजणु घुरिजनि त शागिर्द यूनियन शऊर पैदा करण जे लाइ बहाल थियणु घुरिजे। शागिर्द यूनियन असांखे जेसिताईं शागिर्द यूनियन न हूंदी त असीं कीअं सम्झंदासीं न इस्लाम छा पियो चवे, कैपिटलिज़म छा आहे, सोशलिज़म छा आहे। मिसाल तौरु पाण वटि जेके मुल्कनि जूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि ते इस्लाम जो कॉन्सेप्ट आहे, शागिर्द यूनियन बहाल हुजणु घुरिजे ऐं उहे सिखनि, उहे इस्लाम बाबति ॻाल्हाइनि। असीं सोशलिस्ट आहियूं, असीं सोशलिज़म बाबति ॻाल्हाईंदासीं ऐं इन कैपिटलिज़म जी जेका मुखालफ़त कयूं था उन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन बहस ऐं मुबाहिस जे लाइ इन्हनि जेके ॻाल्हियूं इल्मी ऐं फ़िक्री ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जे लाइ शागिर्द यूनियन बहाल थियणु घुरिजे। ॿियो शागिर्द यूनियन क्वालिटी एजुकेशन, क्वालिटी एजुकेशन हिन वक़्तु जेका तालीम यरकमाल लॻी पई आहे, तव्हां यूनिवर्सिटियुनि में ॾिसो तालीम इन एतिरे हद ताईं यरकमाल आहे जो तव्हां उनजो तसर बि न पिया करे सघो त उनखे कीअं बहाल करे सघिजे। त इन समूरी सूरत हाल में तव्हां जेका सो कीअं शागिर्द यूनियन खे बहाल करे सघंदा, इन जे लाइ पाण खे हिकिड़ी यूनिवर्सिटी जे अंदरि हिकिड़ी वॾी प्रबंधा कई वई आहे। यूनिवर्सिटी जे अंदरि हिननि छा कयो आहे, कुझु अहिड़ियूं चीबा शागिर्द यूनियन ते पाबंदी आहे, बाबा शागिर्द यूनियन ते पाबंदी आहे त हीअ इस्लाम जे नाले ते सियासत छो था कनि कराची जे इदारनि में, हीअ जमहूरियत पसंद सियासत छो था कनि, हीअ नस्ल परस्त सियासत छो था कनि। जॾहिं पाबंदी आहे त इन्हनि खे तव्हां छो ॾिनी आहे, बेसिकली हुननि इहे गुंडा मुतारिफ़ कराया आहिनि। उनखां पोइ उन्हनि वरी इदारनि जे अंदरि हिकिड़ी ॿी चालबाज़ी कई आहे, उहा आहे सोसाइटीज़। बाबा ही आर्ट सोसाइटी आहे, ही सिंगिंग सोसाइटी आहे,
पोइ उन्हनि खे वरी यूनिवर्सिटी जी बजेट मां उन्हनि खे हिकिड़ी मख़सूस बजेट ॾिनी थी वञे त उहो जेका जहाज़नि जे ज़रिए वॾनि जेका सो ख़र्चनि जे ज़रिए उहे मुख़्तलिफ़ ऐं ॿार वञी ट्रेवल कनि था ऐं हू चवनि था त हीअ शागिर्दनि जी ज़हनी रिफ्रेशमेंट जे लाइ हिकिड़ी एक्टिविटीज़ आहिनि। असीं हिननि हीअ ॾिसूं हीअ तव्हांखे हाणे असांजो शागिर्द कीअं सोचे, हू एनजीओस खां निकिरी नथो सघे, हू हुन सोसाइटीज़ खां ई नथो निकिरी सघे त इहा जेका सोसाइटी आहे हिकु समाज खे लूलो ऐं लंगड़ो करण जी हिकिड़ी साज़िश आहे। पाण इन लाइ चऊं था त इहे जेके सोसाइटीज़ आहिनि, सोसाइटी हुजणु घुरिजे साइंस जी बॉटनी जी हुजणु घुरिजे, उन ते रिसर्च थियणु घुरिजे, पर शागिर्दनि जे मसइलनि जे लाइ शागिर्द सियासत हुजणु घुरिजे ऐं शागिर्द यूनियन हुजणु घुरिजे। इहे समूरा मसइला आहिनि। ऐं उन खां पोइ तालीमी इदारनि जेका निजकारी थिए पई उन्हनि लाइ पाण खे सियासत करणु घुरिजे। बाबा सेफ जा स्कूल छा आहिनि? गवर्नमेंट हिकिड़े प्राइवेट माण्हू खे प्रोजेक्ट ॾिए थी त तव्हां ॿारनि खे तालीम ॾियो। बाबा असीं चऊं था तव्हां इहे जेके कॉन्ट्रेक्ट ॾियण बजाए तव्हां वधीक स्कूल क़ाइमु कयो। इहा सरकार जी ज़िम्मेवारी आहे, उहे सरकार जे अंदरि हुजणु घुरिजनि, उन में वेल एक्सपीरियंस टीचर हुजणु घुरिजनि, क्वालिटिव एजुकेशन हुजणु घुरिजे ऐं स्कूल जी क्वालिटी हुजणु घुरिजे ऐं वधीक जेका सो उन्हनि खे मुनज़िम करण जे लाइ वधीक जेका सो उहे तालीमी मयार हुजणु घुरिजे। पर बदकिस्मती सां शागिर्द सियासत आहे, न त केरु ॻाल्हाईंदो। मूं 4 खां 5 साल KPK जो दोस्त आहे, उन मूंखे ॿुधायो त असां वटि जेका मैथ ही कुझु साल पहिरियां उन वटि प्रॉब्लम हीअं हुया, 5 किलोमीटर जे जेकॾहिं मुफ़ासिले ते दहशतगर्द आहे उनखे गोली हणिजे, ठीकु आहे, ऐं उहो मरंदो या बचंदो ऐं इहो सवाबु आहे। इन तरीक़े सां जुनूनियत वधाई वई, इन तरीक़े सां इंतिहा पसंदी इंजेक्ट कई वई, इन तरीक़े सां असांजा सिलेबस यरकमाल कयो वियो। इन ते केरु ॻाल्हाईंदो? शागिर्द यूनियन ऐं शागिर्द ॻाल्हाईंदा, शागिर्द सियासत ॻाल्हाईंदी। ॿियो हिननि असांखे कॉम्पिटिशन ॾिनो त बाबा हाणे हिकु ही रियासत ही समाज तय कंदो त बाबा अमजद सरगाणी होशियारु आहे, फाज़िल होशियारु आहे, सदा होशियारु आहे, आउं जेको नवीद कलोड़ो आहियां ऐं कबीर भील आहे, समी अबड़ो आहे, इहे जॾा आहिनि। जॾा कीअं आहिनि त हुननि छा कयो त बाबा कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स CSS PCSS कामोरशाही, बाबा कामोरशाही जेका तव्हां इंट्रोड्यूस कराई उन में छा कयनि? उन्हनि हिननि कयो त हाणे सिंध जा जेके यूनिवर्सिटी मां नौजवान 1 लख नौजवान पास आउट थियनि था। हाणे 1 लख नौजवान पास आउट थियनि था, हिननि माण्हुनि वटि हिन रियासत वटि त नौकरियूं त कुल 10,000 आहिनि, 10,000 आहिनि। पोइ हाणे चवनि कॉम्पिटेटिव एग्ज़ाम वठो, कॉम्पिटेटिव एग्ज़ाम वठनि, पोइ उन में थियो त हुननि खे नौकरियूं त 10,000 माण्हुनि खे ॾियणियूं आहिनि, वैकेंसी त 10,000 माण्हुनि जी आहे। पोइ ईअं कंदा उन्हनि खे 10,000 शागिर्दनि खे नौकरी ॾींदा। बाबा ही होशियारु आहे, हिन CSS पास कई, ही समाज जो आला शख़्स आहे, ही त PCSS पास कई, जुडिशरी पास करे, ही समाज जो आला शख़्स आहे। पोइ उन्हनि खे उन अंदाज़ सां ही होशियारु आहिनि ऐं वरी जेके रहिजी विया उहे सभु जॾा आहिनि। तव्हां समी खां पुछो, असां मां भला समी खां वधीक को मीडिया जे कम में एक्सपर्ट आहे छा? फाज़ुल खां वधीक को मीडिया जे कम में एक्सपर्ट आहे छा? फाज़ुल खे शाइरी जे कम अदब में केरु फाज़ुल खां वधीक होशियारु आहे छा? प्रदीप वेठो आहे, प्रदीप खां वधीक अदब में या लिटरेचर में ॿिया के दोस्त आहियूं छा? हुन जी जेका स्पेशलिटी उन में आहे। ईअं तव्हां मंझां तव्हां सभिनी दोस्तनि जी कंहिं न कंहिं कम में एक्सपर्टीज़ हूंदियूं, तव्हां कंहिं न कंहिं कम में ज़रूरु होशियारु हूंदा, ऐं पर हिन रियासत वटि एतिरी, हिन समाज वटि एतिरी विथ ऐं एतिरो ताक़त ई न आहे जो तव्हां लख माण्हू खे नौकरियूं ॾेई सघनि। तंहिं करे हुननि कॉम्पिटिशन इंट्रोड्यूस करायो। कॉम्पिटिशन इंट्रोड्यूस कराए त माना हिकिड़ा शागिर्द होशियारु आहिनि ऐं ॿिया जॾा आहिनि।
इन समूरे मामले खे केरु कॉम्पिटेट कंदो? शागिर्द सियासत ऐं शागिर्द यूनियन कंदी त बाबा 1 लख जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे नौकरी ॾियो। 1 लख नौकरियूं तव्हां क्रिएट कयो। तव्हां तालीम जो अहिड़ो निज़ाम पैदा कयो जो सिविल इंजीनियर जी तव्हांखे 100 जी ज़रूरत आहे त तव्हांजा 100 सिविल इंजीनियर हुजणु घुरिजनि। MBBS डॉक्टरनि तव्हांखे 5000 जी ज़रूरत आहे त 5000 शागिर्द MBBS में इनरोल थियनि। इन तरीक़े सां जेके 1 लख नौजवान पास आउट थियनि उन्हनि सभिनि लाइ हिकिड़ी वैकेंसी हुजणु घुरिजे ऐं इन ज़रिए शागिर्दनि जो जेको इस्तेसाल थिए पियो, इन ज़रिए शागिर्दनि ते होशियारी ऐं नाकामी जा टेग लॻाए ऐं हिकु माण्हू खे नाकारा कयो थो वञे ऐं ॿिए खे कामयाबु कयो पियो वञे। इन खे जेको रिज़ल्ट कंदो उहो शागिर्द यूनियन ऐं शागिर्द सियासत कंदी। ॿियो तव्हां ॾिसो त हींअर स्कूल 49,103 प्राइमरी स्कूल आहिनि ऐं 7,000 ऐं कुझु सिर्फ़ु गर्ल्स स्कूल आहिनि। 200 नियाणियुनि जा तालीमी इदारा आहिनि। पाण रेशियो कंदा हुआसीं, रेशियो कढी ऐं चवंदासीं बाबा औरतुनि जी आबादी 51% आहे ऐं 49% छोकिरनि जी आबादी आहे ऐं 51% जेके गर्ल्स आहिनि उन्हनि खे घरां निकिरण जे स्कूल जे पहुचण जे लाइ ट्रांसपोर्ट खपे। प्राइमरी स्कूल में त हुनजे ॻोठ में अवेलेबल आहे पर मिडल हाई स्कूल ऐं कॉलेज हुन वटि न आहे, तंहिं करे हिननि खे ट्रांसपोर्ट ॾियो त हू कॉलेज अची सघनि। कॉलेज अचण जे लाइ वरी उन्हनि खे फैसिलिटेट कयो वञे, यूनिवर्सिटी अचण लाइ उन्हनि खे फैसिलिटेट कयो वञे ऐं इन तरीक़े सां उन्हनि खे ॿुधायो वञे, हिन माण्हुनि खे, समाज खे, हिन रियासत खे, हिन जेके बि दोस्त ऐं जेके बि आहियूं असांखे सम्झाइणु घुरिजे त असांखे वधीक इदारनि जी ज़रूरत आहे। इन ॻाल्हि खे कॉम्पीट, इन ॻाल्हि जी जेका वज़ाहत, इन ॻाल्हि जी जेका सियासत जी ज़रूरत आहे उहा शागिर्द सियासत ते ज़रूरु थींदी ऐं इन खां पोइ न थींदी। ॿियो शागिर्द पाण खे आजो थो सम्झे। बुनियादी तौर ॿोली जो जेको सुवालु आहे, ॿोली खे क़ौमी ॿोली थियणु घुरिजे। तव्हां बंगाल जी तारीख़, बंगाल जी जेको बंगाल हितां आज़ादु थियो उनजी शुरूआति इन शागिर्दनि कई ऐं शागिर्दनि जो मुतालबो हो त क़ौमी ॿोली कयो। ॿोलियुनि जो जेको सुवालु आहे त शागिर्द मुतालबो कंदो त ही असांजो सुवालु आहे। असांखे असांजी जेका तालीम आहे उहा असांजी मादरी ॿोलीअ में ॾिनी वञे ऐं उन मादरी ॿोली में उन जे करे असां तालीम वधीक पिराए सघंदासीं। इहो जेको सुवालु आहे, इहा जेका ॻाल्हि आहे उहा शागिर्द खे कहिड़ी आहे, उहा तॾहिं ई मुमकिन थी सघंदी जॾहिं असीं वरी शागिर्द सियासत करे सघंदासीं। ॿियो लफ़्ज़ सियासत पाण चयो आहे ठगी। हाणे पाण वटां केरु 10 रुपया खसे वञे ऐं पाण खे ख़बर बि न पए, पाण वटां को ठगी करे वञे, पोइ पाण चवंदा यार हीअ त वॾी सियासत करे वियो, वॾो उस्ताद आहे, वॾो सियासतदान आहे, वॾो सियासतदान, हज़रत शख़्स आहे, हज़रत सियासतदान आहे। माना अहिड़ा लफ़्ज़ सियासत खे बदनाम कयो वियो आहे। बदनाम असां लाइ कयो वियो आहे। हीअ जेके सिंधी शागिर्द तारीख़ समेत हीअ जेके तव्हां वतन दोस्त, तालीम दोस्त सियासत कयो था, उन लाइ बदनाम कयो वियो आहे त बाबा सियासत माना ठगी। बुनियादी तौर सियासत कमु पॉलिसी मेकिंग जो आहे। ही जेके बि मामला तव्हांखे ॿुधाया इन जे लाइ पॉलिसी जुड़णु घुरिजे। उहो असीं तॾहिं ई करे सघंदासीं जॾहिं सियासत करे सघंदासीं। ऐं पॉलिसी मेकिंग माना हिन रियासत में हेतिरा स्कूल, हेतिरी आबादी आहे, यूनिवर्सिटी हुजणु घुरिजे हिन मुल्क में, हिन सूबे में। हिते असांजो हीअ असांजी यूनिवर्सिटियूं, हीअ असांजा इदारा, हीअ लाइब्रेरीज़, हिन ॻोठ में लाइब्रेरी हुजणु घुरिजे, शहर में लाइब्रेरी हुजणु घुरिजे। इन्हनि समूरनि मामलनि जी जेका पॉलिसी मेकिंग थींदी, मेप ठहंदो न। पाण वटि त वेठो आहे हिकिड़ो हमरा, उहो चए थो त मुंहिंजे मूं ते जेका सो वॾी शाइरियूं चए पियो ऐं चए पियो आउं तालीम दोस्त आहियां ऐं ईअं असांखे बेवकूफ़ कई वेठो आहे। उन खां पुछे त तूं शाइर ॾाढो भलो आहीं, ॾाढी शाइरी भली थो करीं, हिन ते ॿुधाए त तालीम लाइ तूं 10 सालनि जी कहिड़ी पॉलिसी ठाही आहे, 5 सालनि वटि तां लाइ कहिड़ो प्रोजेक्ट आहे,
चाइनीज़ हुकूमत 100 सालनि जो प्रोजेक्ट पेश करे थी ऐं उन में को बि इदारो छॾियल न आहे। तालीम लाइ बि उनजी पॉलिसी आहे, मज़दूर लाइ पॉलिसी आहे। हिन खां पुछो तव्हां वटि 100 साल न भला 2 सालनि जी पॉलिसी आहे। हींअर लाइब्रेरी जो जेको केस आहे असीं हाई कोर्ट में जेको हले पियो उन में हिननि छा कयो आहे, 1 साल लाइब्रेरी जा इशू कयूं न, 2 साल उनजो वरी नओं प्रोजेक्ट इशू कयो अथनि रिनोवेशन जो। माना वरी हिन जी मिनिस्ट्री चेंज थिए थी न बाबा इहा लाइब्रेरी ईअं न थींदी या हीअं ठहंदी, प्रोजेक्ट वियो, मिनिस्ट्री वई, प्रोजेक्ट वियो। माना हिननि वटि 10 सालनि जी का हिकिड़ी रिदम पॉलिसी न आहे न, हुकूमत वई पॉलिसी वई। एहसास स्कॉलरशिप हुई न इमरान खान वारे दौर में, हुकूमत वई पॉलिसी वई। हींअर एहसास स्कॉलरशिप आहे। हिननि खे शागिर्दनि खे ॾियण जे लाइ स्कॉलरशिप जी का पॉलिसी न आहे। हाणे हिननि वटि जॾहिं तालीम जी पॉलिसी न आहे, इन पॉलिसी केरु ठाराईंदो? इन पॉलिसी ठाराइण जे लाइ पाण खे किरदारु अदा करणो पवंदो। इन पॉलिसी ठाहिण जे लाइ पाण खे जिदोजहद ऐं वधीक सगारी जिदोजहद करणी पवंदी। हाणे बाबा आउं सियासत छो कयां? शागिर्द साहिब हीअ त तालीम जो दौरु आहे, इहा असांजी समाज जी ड्यूटी आहे। जे हमरा खे नौकिरी आहे न बाबा 10,000 20,000 जी नौकिरी आहे, को माण्हू चौकीदार आहे, सुबुह जो 9 बजे वञे थो, राति जो 9 बजे मोटे थो, 12 कलाक 10,000 जे लाइ उहो वेठो आहे। ईअं मुख़्तलिफ़ माण्हू खे मुख़्तलिफ़ ड्यूटियूं आहिनि, पर उहे पाबंदी सां निभाइनि पिया। सियासत कहिड़ो असांजी समाज जी ड्यूटी आहे, उहा बि असांखे इन जी पाबंदी सां निभाइणी आहे। हाणे जेसि ताईं शागिर्द इन नमूने सां सियासत न कंदो, शागिर्द इहा ॻाल्हि न कंदो, शागिर्द जॾहिं तव्हां केरु आहियो? कॾहिं तव्हां पाण ते सोचियो आहे? तव्हां चवंदो तव्हां हिकिड़ा मक़सदु आहे न, इंटर कई, यूनिवर्सिटी कयमि, पोइ वरी अमजद सरगाणिया को कराची अचिबो, माल का पैसा न ॾींदा, बाबा वञिबो कराची, हाणे जेका सो का नौकिरी ॻोल्हे ॾियो। ठीकु आहे, ईअं ॿिया दोस्त यूनिवर्सिटी खां पास आउट थींदा, चवंदा बाबा का नौकिरी ॻोल्हे ॾियो। पर बुनियादी तौरु असीं जॾहिं उन स्टेप में आहियूं, असीं उन वक़्तु कॾहिं सोचियो बि न आहे त असां अॻियां असां वटि कहिड़ी ज़िम्मेवारी आहे। शागिर्द आहे, शागिर्द घणा साल रहंदो आहे? शागिर्द घणा साल रहंदो आहे तव्हां ॿुधायो? 10 साल, 12 साल, 4 साल, 5 साल, हिकिड़ी एज ताईं उहो शागिर्द रहंदो आहे। 24 साल ताईं, 25 साल ताईं मास्टर एमफिल PhD कई, शागिर्द PhD खां पोइ त हू शागिर्द न रहंदो न। ऐं जॾहिं उहो शागिर्द न रहंदो त उहो छा थींदो? अंत इहो मुमकिन ई न आहे त उहो असांजो हिसो न थिए। उहो ज़रूरु 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 असांजे समाज जो हिसो थींदो। ऐं समाज जो हिसो थींदो मतिलबु त हिन पूरे सोसाइटी खे, हिन पूरे समाज खे हलाइण लाइ उनखे ज़िम्मेवारी सौंपी वेंदी। हीअ आहे न त सियासत जी जेका नर्सरी आहे उहा शागिर्द सियासत आहे, ऐं शागिर्द सियासत जी जेका नर्सरी आहे उहे शागिर्द तंज़ीमूं आहिनि। तंहिं करे असांजी उन नर्सरी ते पाबंदी आहे, शागिर्द तंज़ीमुनि ते। उन ते बुनियादी नर्सरी ते पाबंदी आहे त उहा कीअं अॻिते वधंदी? तंहिं करे असीं हिन समाज जो अंतर हिसो थियणा आहियूं। हिन समाज जो हिसो थींदासीं ऐं पोइ हिन समाज जा असीं ज़िम्मेवार थींदासीं। पोइ असां मां ज़रूरु के 2-4 दोस्त असेंबली में वेंदा। असांजो उस्तादु हूंदो, उहो चवंदो त जेके पोज़ीशन होल्डर जेके शागिर्द आहिनि असांजे मुल्क में, उहे डॉक्टर थींदा आहिनि या इंजीनियर थींदा आहिनि। पोइ वरी जेके असांखे हुन मेडिकल ऐं इंजीनियरिंग में रहिजी वेंदा आहिनि, पोइ वरी उहे वेंदा आहिनि CS ऐं PCS तरफ़। पहिरीं का जनरल डिग्री कंदा आहिनि, पोइ CS या PCS कंदा आहिनि। हाणे उहे जेके डॉक्टर या इंजीनियर थिया, वरी उन खां पोइ जेके उन वक़्तु होशियारु न हुआ, उन टाइम जेका उनखे तालीमी तौरु उहे उन कॉम्पीट न करे सघिया, उहे वरी वेंदा CS ऐं PCS कंदा, ऐं उहे कमीशन होल्डर थींदा। उहे वरी उन्हनि जे मथां, माना जेको कमीशन कढो उहो एडमिनिस्ट्रेशन में ईंदो, पोइ उहो उन डॉक्टर ऐं इंजीनियर जे मथां थींदो। ऐं जेके टिया हूंदा, जेके सफ़ा पढ़ंदा ई न,
उहे वरी सियासतदान थींदा ऐं उहो असेंबली में वञी उन ॿिन्ही जे मथां हुकूमत कंदा। इहो जेको असां वटि बदकिस्मती आहे। इक़्तिदार जे अंदरि जेके वञनि था, माना जेके सफ़ा कॉम्पीट आहे उहे डॉक्टर इंजीनियर थिया, जिनखे उन टाइम उहे कॉम्पीट न करे सघिया, उहे वरी CSS MPCS कनि, उहे उन मथां हुकूमत था कनि, एडमिनिस्ट्रेशन में वञनि था। ऐं नंबर 3 जेके कुझु बि न ईंदो, कुझु बि न कंदा, उहे वञी सियासत कंदा, इक़्तिदारी सियासत करे, उहे वरी उन्हनि ॿिन्ही जे मथां हावी थींदा ऐं उन्हनि ॿिन्ही जे मथां हुकूमत कनि था। इन सूरत में असांजे सिस्टम ऐं इन असांजे इदारनि खे, पूरे समाज खे अहिड़ी तरह यरगमाल कयो वियो आहे इन कॉम्पिटिशन जी सूरत में, इन अंदाज़ ऐं इन फिनामिना में। हाणे इन सूरत हाल में जेको शागिर्द जो कमु आहे, तव्हां ऐं असांजो जेको कमु आहे, त उहो असांखे सियासत में हिसो वठणु घुरिजे। असां ॿुधाईंदासीं न त बाबा जमहूरियत छा आहे, जमहूरियत ही ॿुधाईंदा या जेके 5 साल जी इक़्तिदार जे लाइ वेड़ कंदा। जमहूरियत जी डेफिनेशन असीं ॿुधाईंदासीं, जेके असीं हे लोअर क्लास खां अची ऐं असीं पंहिंजी वतन दोस्त ऐं असुल वसीलनि जी, असीं जेके असुल हितां जा रहवासी ऐं मालिक आहियूं, इदारनि जा असुल मालिक आहियूं, जमहूरियत जी डेफिनेशन असीं ॿुधाईंदासीं। शागिर्द सियासत ॿुधाईंदी न त इक़्तिदार हुकूमतूं कीअं हलनि घुरिजनि। शागिर्द सियासत डिसाइड कंदी त हुकूमत जी पॉलिसी कीअं हुजणु घुरिजे। हींअर ॾिसो बंगाल में उन्हनि फ़ौजनि जी हिकिड़ी कोटा आई, जॾहिं विड़िया शहीद थिया, पोइ उहा हींअर ताईं हुई। ऐं पोइ शागिर्दनि सम्झो त बाबा हुननि क़ुर्बानी ॾिनी, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, असीं आज़ादु थी वियासीं। पर इन जो ईअं हरगिज़ मतिलबु न आहे त उहे सदाईं असां मथां हावी हुजनि। उन्हनि छा कयो, एतिजाज मुज़ाहिरा कया। उते शागिर्द यूनियन ई, शागिर्द सियासत ई उन्हनि एतिजाज मुज़ाहिरा कया ऐं नतीजो इहो निकितो त उहा जेका पॉलिसी, त उन्हनि जी जेका कोटा आई उहा ख़तमु कई वई। जेकॾहिं इहा शागिर्द सियासत न हुजे, ईअं मुमकिन हो छा? इन्हनि खे शऊर केरु ॾिनो त बाबा हीअ तव्हां सां ज़्यादती थिए पई। ऐं ईअं उन्हनि माण्हुनि जी जेका उन्हनि हुते कोटा ख़तमु थी आहे, उन्हनि माण्हुनि जी असांजे यूनिवर्सिटी में हर डिपार्टमेंट में 500 कोटा आहे। असां इन लाइ केरु ॻाल्हाईंदो? शागिर्द सियासत ॻाल्हाईंदी ऐं असीं ॻाल्हाईंदासीं। ऐं उन जे लाइ असांखे वधीक ऐं सगारी जेका सियासत आहे उन जे ज़रिए कंदासीं न। ऐं ॿियो, हीअ जेके फुल थिए पई, बजट अचे पई, तव्हांजे पूरे समाज जी जेका फुल थिए पई, इनखे केरु बेनकाब कंदो? उनखे बेनकाब तव्हीं शागिर्द कंदा। उन समूरे जेको ही रिदम, हिन जे जेका ही पॉलिसी, हिन जा जेके जुड़ियल जेके बि शयूं आहिनि, इदारनि जे लाइ, समाज जे लाइ, नौकरियुनि जे लाइ, ऐं जेके बि असांजा वसीला आहिनि, उन्हनि जी जे लाइ असांखे जेको बेनकाब केरु कंदो? असीं कंदासीं। जेके शागिर्द आहियूं, असांजे मथां मार्क्स चयो न त जेके मिडिल क्लास आहे, उन जूं जेके अखियूं आहिनि उहे आसमान में हूंदियूं आहिनि ऐं पेर गंदगी में। ईअं ई असांखे पंहिंजा जेके नज़रूं आहिनि उहे असांजे मुस्तक़बिल आहिनि, उन मुस्तक़बिल आहिनि। ऐं असीं हिकिड़ी लोअर में आहियूं, गप में फाथल आहियूं। उन जेको मुस्तक़बिल आहे उहो असांजो जेको रोशन मुस्तक़बिल आहे, असांजी फ्यूचर जो मसइलो आहे, उन जे लाइ असांखे सियासत करणी थी पए ऐं कंदासीं। ऐं उहा कहिड़ी सियासत आहे? शागिर्द सियासत आहे। ऐं उन सां गॾोगॾु त असांखे पलीअ साहिबु चयो न त शागिर्द कीअं हुजणु घुरिजे, बल्कि सभु माण्हू इनकलाबी कारकुन कीअं हुजणु घुरिजे, पर शागिर्द कीअं हुजणु घुरिजे? शागिर्द आलिम हुजणु घुरिजे। पलीअ साहिबु चयो असीं वधि खां वधि मुतालो कयूं। शागिर्द आशिक़ मज़ाज हुजणु घुरिजे, उनखे कंहिं शइ जी परवाह कोन्हे। पाण 3 ॾींहं जो वर्कशॉप थियो न, बाबा कीअं ईंदासीं, ट्रेन ते ईंदासीं, अलाए ट्रेन मिलंदी, अलाए निकिरी वेंदी, हिते मानी हूंदी, हंधु हूंदो, विहाणो मिलंदो, मानी मिलंदी, चांहि मिलंदी। मां त घर में 10 टाइम चांहि पीअंदो आहियां, हिते मिलंदी न मिलंदी। ईअं त जेका आशिक़ मज़ाज त ईअं पुछंदो ई कोन्हे। आशिक़ मज़ाज हूंदो आहे त उनखे त नतीजे जी परवाह ई कोन हूंदी आहे। उनखे परवाह हूंदी आहे त हू मंज़िल ते जिदोजहद में हुजे। कलंदर मज़ाज हुजणु घुरिजे, बेख़बरी हुजणु घुरिजे।
पंहिंजे तबियतुनि में, पंहिंजे मिज़ाज में पाण डोड़ंदा रहूं। पाण खे कंहिं शइ जी परवाह न हुजणु घुरिजे त बाबा मां हिते आहियां, घर वारो नंढो भाउ आलू वठी ॾींदो अलाए, अटो वठी ॾींदो अलाए, न वठी ॾींदो। ऐं तालीम जे लाइ असांखे 7 न सिर्फ़ु पर 70 समुंड असांखे क्रॉस करणा पवंदा, पाइणा पवंदा। ऐं सिपाही हुजणु घुरिजे, सिपाही हुजणु घुरिजे। पाण सिपाही आहियूं न, पाण उन ॾींहुं पहिरें ॾींहुं छा कयोसीं, पाण सभु वेठासीं, नंबर कयासीं 1 2 3 4 5 6। पोइ चयोसीं त बाबा हर हिकु पंहिंजो नंबर यादि करे, ऐं पोइ वरी जेका पहिरें नंबर ते आई उन ते बाबा ही पाणी कमेटी आहे, ही मानी कमेटी आहे। सिपाही जो कमु इहो आहे न, 8 थियो येस, जवाब ई न आहे, इनकार ई न आहे, सबब ऐं रीज़न ई न आहे। बसि बाबा सिपाही जो कमु आहे 8 येस, कमिंग 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 कमिंग, ओके ओके। पाण सिपाही जो कमु उहो आहे, पाण खे सिपाही हुजणु घुरिजे। तंज़ीम जो हुकुम अचे त पाण सिपाही हुजणु घुरिजूं। ऐं बुनियादु इहा जेका ॻाल्हि आहे, इहा शागिर्द जे लाइ बि आहे, तमामु घणी शागिर्द जे लाइ अहम आहे त शागिर्द जो मिज़ाज ईअं हुजणु घुरिजे। इन सूरत में इन जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं तॾहिं असीं कामयाबु थी सघंदासीं। ऐं हाणे इहो आहे त शागिर्द सियासत ते पाबंदी आहे, असीं उन लाइ त जदोजहद कंदासीं त शागिर्द यूनियन बहाल थिए। पर हाणे इन शागिर्द सियासत तव्हीं जेके वेठा आहियो, असीं हाणे इन शागिर्द सियासत खे असीं पाबंदी जे बावजूदि हेतिरे 150 200 250 माण्हू वेही हिक ॿिए खे ॿुधूं था, ॻाल्हियूं कयूं था, सम्झूं था, लेक्चर ॾियूं था। ऐं हाणे असांजी कहिड़ी ज़िम्मेवारी आहे त इन शागिर्द यूनियन खे कीअं वधाइजे, शागिर्द सियासत खे कीअं बहाल कजे। ज़िम्मेवारी इहा आहे त असीं जेके बि हिते आयल आहियूं, असीं पंहिंजे ॻोठनि में वञूं, न ज़िलो आहे त तालका ठाहियूं, तालका आहिनि त यूसीस ठाहियूं, यूनिट ठाहियूं, वधि खां वधि तंज़ीम साज़ी कयूं। बाबा सियासत इल्म जी ॻाल्हि केरु थो करे, असीं पिया कयूं न। ॾाप जी ॻाल्हि केरु पियो करे, असीं पिया कयूं न। सिखण ऐं सिखण जी ॻाल्हि केरु पियो करे, असीं पिया कयूं न। असीं चऊं था न असीं सिपाही बि आहियूं, कलंदर बि आहियूं, आलिम बि आहियूं, आशिक मिज़ाज बि आहियूं, मज़दूर बि आहियूं, इहे सभु आहियूं। त पोइ पाण खे आर कहिड़ो आहे, पाण खे वधीक तंज़ीम साज़ी ज़रूरत आहे। ऐं जॾहिं हाणे शागिर्द यूनियन तां कॾहिं पाबंदी ख़तमु थींदी, जॾहिं पाण प्रेशर ॾेई सघंदासीं, जॾहिं पंहिंजी तंज़ीम साज़ी मज़बूत करे सघंदासीं, राज़दारी में रहंदासीं, ज़ाब्तो हूंदो, तॾहिं असीं वरी पंहिंजी जेका ॻाल्हि आहे, पंहिंजी जेका सियासत आहे उनखे वधाए सघंदासीं। ऐं इन जे लाइ पाण जी ज़रूरत आहे त वधीक तंज़ीम साज़ी कजे, वधीक पाण खे सियासी। तव्हांजे ॻोठ में लाइब्रेरी जो मसइलो आहे त पाण खे लाइब्रेरी जे लाइ जदोजहद करणु खपे। शागिर्द सियासत इन लाइ त ज़रूरी आहे न, तव्हां वटि जेके तालीम जा मसइला आहिनि, तव्हांजे जेके रोज़गार जा मसइला आहिनि, नौकरियुनि जा मसइला आहिनि, उन जे लाइ पाण खे जदोजहद करणु खपे न। पाण खे इन समाजी स्ट्रक्चर में कंट्रीब्यूट करणु खपे। इन सूरत में असीं जॾहिं तंज़ीम साज़ी मज़बूत कंदासीं, जॾहिं असीं पंहिंजी तंज़ीम खे मज़बूत कंदासीं, जॾहिं पाण वधीक तालीम ऐं रोज़ बुनियाद ते मसइलनि ऐं मामलनि खे ॻाल्हाए असीं 5 साल प्रोजेक्ट ॾियूं, टारगेट ॾियूं। मूंखे हेतिरा बुक्स पढ़णा आहिनि, मूंखे तंज़ीम में हेतिरा मेंबर वधाइणा आहिनि, ऐं मेंबर वधाए मूंखे पंहिंजे शहर जो हीउ मसइलो हल कराइणो आहे, ऐं ईअं यूनिवर्सिटी में हीउ मामला हल करणा आहिनि। उनखां पोइ मूंखे शागिर्द यूनियन तां बेन जेको आहे उहे ख़तमु कराइणो आहे। उन लाइ वधीक सगारी जदोजहद करणी आहे। जॾहिं पाण हिक ॿिए खे टारगेट ॾींदासीं तॾहिं असांखे उन मंज़िल ते पहुचंदा। इन लाइ शागिर्द सियासत ज़रूरी आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त दोस्त पर्ची ॾिनी आहे ऐं बुधाई तौरु असीं सिर्फ़ु 2-4 चंद ॻाल्हियूं कयूंसीं जेके, ऐं वधीक जेके दोस्तनि जा सुवाल आहिनि उन में क्लियर करासीं। साथियुनि खे को सवाल हुजे? जी एसिन साथी, मुंहिंजो नालो मुसविर चांडियो, आऊं असुल ज़िलो बदीन टणोबागो खां तालुक़ु रखां थो। यूनिवर्सिटी में फर्स्ट ईयर आहे मुंहिंजो डिज़ास्टर मैनेजमेंट में। नवीद भाउ, तव्हां ॻाल्हि कई त 10,000 शागिर्द पास थियनि था यूनिवर्सिटी, 1 लख शागिर्द पास थियनि था यूनिवर्सिटी में, ऐं नौकरियुनि जी जेका कोटा आहे उहा फ़क़ति 10,000 आहे। त हाणे असांखे असीं छा करे सघूं था जो असां सभिनीनि खे हक़ मिली सघे। पोइ छा थींदो, यूनिवर्सिटी नेगेटिव मार्क्स रखंदी ऐं उन में बि जेके वॾेरा हूंदा उहे सीटूं वठी ख़रीद करे वेंदा, ऐं ग़रीब वरी बि मथे ते हथु रखंदो, पोइ उनजो ज़िम्मेवारु केरु थींदो।
ऐं वरी उहो वञी या त दाड़ियल थींदो या वरी हुकुमरान। इन ते थोरो दोस्त ॻाल्हि कई त जेको शागिर्द नौकरियुनि जी कोटा घटि आहे उन लाइ छा करणु घुरिजे, त या त धाड़ियल थींदो या शागिर्द। हाणे बुनाई तौर मूं जेको उहो आहे त एक्सपेक्टेड रेशियो ॿुधायो त 1 लख शागिर्द पास थियंदा। मिसाल तौरु CS में मूंखे जो कंफर्म आहे त 12,000 शागिर्द वेहंदा आहिनि ऐं टोटल जेके सीटूं हूंदियूं आहिनि उहे 220 अलाए 220 खां 280 ताईं वेरिएशन थींदी रहंदी आहे, एसि ताईं सीटूं हूंदियूं आहिनि। हाणे इन कॉम्पिटिशन में हिकु हंधि 12,000 उमेदवार आहिनि, माना 12,000 माण्हुनि खे नौकरियुनि जी ज़रूरत आहे, पर उते सीटूं घणियूं आहिनि 220 आहिनि 280 आहिनि। इन कॉम्पिटिशन में अची एतिरो माना ही समूरो जेको रेशियो आहे उहो एतिरो आहे। ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हाणे नौकिरी पाण तसर आहे त सरकारी नौकिरी हुजे, सरकारी नौकिरी हुजे ऐं पोइ मास्तर थियां, सुबुह जो 9 बजे वञा स्कूल में अख़बार पढ़ा, चांहि पी वरी मोटी अचां 1 बजे, ॾाढो अहिड़ी नौकिरी हुजे। भला पाण वटि अहिड़ा मिसाल न आहिनि। साईं नूर खे कहिड़ी नौकिरी आहे, ॾाॾा वेठो आहे सॼी उमिरि सियासत कई आहे, ॾाॾा खे कहिड़ी नौकिरी आहे? ॾाॾा पंहिंजे गुज़र सफ़र पंहिंजे हुन ज़मीन ऐं उन ते करे थो। असांजो सुवालु इहो न आहे त असांखे नौकिरी प्रोवाइड कयो, असां चवंदा त असांखे रोज़गार प्रोवाइड कयो, जो जेतिरे 12,000 माण्हू नौकिरी अप्लाई पंहिंजे गुज़र सफ़र लाइ कंदो आहे न, त तव्हां 12,000 शागिर्द जेके वेहनि था उन्हनि खे रोज़गार प्रोवाइड कयो। उन्हनि खे पंहिंजी जॾहिं उहे शागिर्द यूनियन मिसाल शागिर्दी दौर खां गुज़रनि था, पोइ उन्हनि खे हिकिड़ी जॉब जी ज़रूरत पए थी, पोइ उन्हनि मथां समाज जूं घर जूं ज़िम्मेवारियूं अचनि थियूं, उन्हनि खे रोज़गार प्रोवाइड कयो। ऐं उन रोज़गार प्रोवाइड करण जे लाइ ज़रूरी आहे त असीं सियासत कंदासीं, इन रोज़गार जी डिमांड कंदासीं न, त बाबा हीउ रोज़गार आहे, हेतिरियूं नौकिरियूं आहिनि, हेतिरा नौजवान आहिनि। नौजवान मूं सवेर बि ॻाल्हि कई त यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ सिर्फ़ु शागिर्द न आहे, 24 खां 25 साल ताईं जेके बि एज में नौजवान आहिनि उहे सभु शागिर्द आहिनि। उन्हनि खे हिकिड़ी ज़िम्मेवारी आहे त उन्हनि खे हिकिड़ी समाजी तौरु उन्हनि खे ज़िम्मेवारी अची वेंदी आहे त उहे नौकिरी हासिलु कनि। तंहिं करे उहे जेके बि हिन एज खां पोइ अचनि था उन्हनि खे रोज़गार प्रोवाइड कयो वञे, ऐं उहो तॾहिं मुमकिन थींदो जॾहिं असीं शागिर्द सियासत ऐं सियासत खे यूथ साज़ी तंज़ीम साज़ी ऐं बेसिकली शागिर्द जेका तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे मज़बूत कंदासीं, तॾहिं असीं इहा ॻाल्हि करे सघंदासीं। ॿियो को साथी? GS सिंध सदा हुसैन अब्बासी SBT मलिर। मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे, गॾियल सवाल आहे। तव्हां ॻाल्हि कई त स्टूडेंट्स पॉलिटिक्स जेका आहे उहा बहाल न थी सघी आहे, ऐं हेतिरा साल गुज़रण बावजूदि सभ खां पहिरीं तव्हां हिन जो कॉज़ ॿुधायो त इहा बहाल छो नथी सघे आहे, ऐं तव्हां ॻाल्हि कई त हिन ते जेकॾहिं पाण घणो फोर्स ॾींदासीं त मे बी इट्स पॉसिबल त इहा बहाल थी वञे। छा पहिरां माज़ी में शागिर्द सियासत खे बहाल करण लाइ अहिड़ो को फोर्स अप्लाई न कयो वियो? ऐं ॿियो हिकिड़ो मुंहिंजो सुवालु आहे, गॾियल सुवालु मूं अर्ज़ु कयो त हिन समाज में केतिरियूं तंज़ीमूं आहिनि जेके सोशलिस्ट बि आहिनि, लेफ्टिस्ट या राइट जेके तंज़ीमूं आहिनि, सो शागिर्द खे कहिड़ी साइड वञणु घुरिजे ऐं उनखे सम्झ में नथो अचे, ऐं कहिड़ी सियासत उनखे चूज़ करणु घुरिजे, ऐं जिथे हू सम्झे थो त मुंहिंजा सभु मुतालबा पूरा थींदा। साथियो GS सिंध, मुंहिंजो नालो हमीद तुनियो आहे। मां बेसिकली नसीराबाद खां आहियां ऐं सिंधी शागिर्द तहरीक जी मरकज़ी कमेटी जो मेंबर आहियां, ऐं सिंध यूनिवर्सिटी मां मूं MA कई आहे मास कम्युनिकेशन में। मुंहिंजो सुवालु हीअ आहे त सिंध जूं जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उहे हर साल 1000 रुपया फ़ियूं वधाइनि पियूं, जंहिंजे करे ग़रीब हारियुनि जा, मज़दूरनि जा या हेठिन तबिके जे माण्हुनि जा जेके ॿार आहिनि उहे तइलीम पिराए नथा सघनि, उन्हनि जे लाइ तइलीम पिराइणु मुश्किल बणिजी वियो आहे। उन जे लाइ जेके सियासी तंज़ीमूं आहिनि या उन्हनि जूं जेके शागिर्द विंगूं आहिनि उन्हनि खे अहिड़ो छा करणु घुरिजे, उन्हनि खे अहिड़ी कहिड़ी जिदोजहद हलाइणु घुरिजे जंहिंखां पोइ सिंध जूं जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उहे फ़ियूं वधाइण बजाए घटाइण ते मजबूर थियनि। आख़िरी सवाल। साथियो GS सिंध, मुंहिंजो नालो मोहम्मद आसिफ सांद ऐं मां टंडोलिया ज़िले में रहां थो। त सर मुंहिंजो तव्हां त इहो सुवालु आहे त तव्हां पहिरीं ॿुधायो त जेको माण्हू सियासत करे थो या इलेक्शन में बीहे थो त
त उहो सियासी माण्हू हर न सरबो आहे। त इहो थोरो ॿुधाइजो त सियासी माण्हू छाजे करे हर न सरबो आहे। सभ खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदा त मूं चयो त असांजे समाज में इहो फ़िक्रो ॿुधायो वियो आहे त जेको इलेक्शन में बीहे थो ऐं जेको वज़ीर आज़म MP MN UC चेयरमैन थिए थो उहो ई सियासत करे थो, ॿिया नथा कनि। इहो ग़लति मफ़रूज़ो आहे, मूं इहो चयो। ऐं इन जे करे असां इन मफ़रूज़े खे रद्द था कयूं। जे पलीअ साहिबु चयो त मुंहिंजो मूंखे जेका माइटु चवंदो आहे त कामयाबु न थियो बाबा, मिनिस्टर न थियो, त तंहिं करे कामयाबी जो जेको तसरु इहो आहे त जेका मिनिस्टर थियनि, तंहिं करे पलीअ साहिबु उनखे रद्द कयो ऐं असीं बि रद्द कयूं था त कामयाबु थियनि, मिनिस्टर थियणु आहे, कामयाबु थियणु पंहिंजी राह ऐं जदोजहद में ऐं पंहिंजी ॻाल्हि हक़ ऐं सच जी कनि, इहा कामयाबी आहे। ॿियो त शागिर्द यूनियन छो न पई बहाल थिए? हाणे ताईं 2013 में शागिर्दनि पहिरियों दफ़ो वॾे टाइम खां पोइ शागिर्द रैली शागिर्द मार्च कया, शागिर्द यूनियन बहाल कयो, मार्च कया। पोइ 2019-20 खां पोइ सिंध हुकूमत मजबूर थी त हुन लूलू ऐं लंगड़ो हिकिड़ो बिल मोकिलियो त हिन तहत, हालांकि उहो बि इंजोज़ हो, माना उहो बि जॾहिं बिल पढ़बो न उन में लिखियलु हुयो त कंहिं बि सियासी पार्टी जो इन इलेक्शन में मेंबर उन इलेक्शन में हिसो न थी सघंदो। मतिलबु साॻियो ई उन्हनि उहा पंहिंजी हू सोसाइटी आहे उहा ॾिनी। पर प्रेशर थियण खां पोइ बि इहा लूली लंगड़ी हिननि हिकिड़ो बिल असेंबली में मोकिलियो आहे। उहो 2 दफ़ा उहो वियो आहे पर उहो उनजी अप्रूवल बि न थी आहे, पर उहो इम्प्लीमेंट न पियो थिए। तंहिं करे जेकॾहिं पाण इहा लॉन्ग मार्च जदोजहद ऐं पाण वधीक जेकॾहिं सगारी जदोजहद कंदासीं त इहो पॉसिबल आहे, शागिर्द यूनियन बहाल थींदी। इहो नामुमकिन न आहे। पाण वटि हिकिड़ी शइ आहे, पाण चवां थो त तव्हां होप, उमेद, पाण खे उमेद आहे। ऐं उमेद सिर्फ़ु ईअं न आहे त पाण वेही के तहजुद पढ़ंदासीं, वञी को जेका पाण वञी जेका दुआऊं घुरंदासीं, उहा उमेद आहे। पर उन उमेद जेको बुनियादु आहे उहो जदोजहद ते आहे, उन ख़्याली प्लान ते न आहे। तंहिं करे उन जेका उमेद आहे उन लाइ असीं जदोजहद कयूं पिया त असीं ज़रूरु अॻियां पहुचंदासीं। ॿियो आहे साथी हमी जो तव्हांजो ई आहे त सियासत लेफ्ट जी कजे या राइट जी कजे। टी ते जा जेके मुल्क आहिनि उते जेके सियासत थिए पई, जेके राइट जा राइट जे अंदरि सियासत कनि पिया, उहे कहिड़ी पिया कनि? फुरलटी सियासत। हाणे तव्हां ॿुधायो, तव्हां फुरलटी सियासत करणु चाहींदो या वतन दोस्त इनकलाबी सियासत करणु चाहींदो? वतन दोस्त इनकलाबी सियासत करणु चाहींदो। हाणे उहा लेफ्ट जे अंदरि घणा माण्हू दावा कंदा त बाबा असीं वतन दोस्त इनकलाबी आहियूं। हाणे शागिर्द सियासत आहे, जाम माण्हू चवंदा बाबा असीं त देश भगत आहियूं, असीं वतन दोस्त आहियूं, असीं इनकलाबी आहियूं। हीअ त कूड़ा आहिनि। भला हाणे हिनखे सुञाणियूं कीअं? रांग नंबर PK वारो आहे न, रांग नंबर जी ख़बर कीअं पए? रांग नंबर जी त बाबा शागिर्द सियासत करे पियो। तव्हां ॾिसो त शागिर्द सियासत जेको कंदड़ आहे, शागिर्द जी ॻाल्हि केरु थो करे? ऐं शागिर्द जो कमु कहिड़ो आहे? पढ़णु, तालीम हासिलु करणु, लेक्चर करणु, फ़िक्री नज़रियाती पंहिंजी ॼाण वधाइणु। उन फ़िक्री नज़रियाती ॻाल्हि ऐं तालीम जी ॻाल्हि केरु पियो करे? हीअ त उहे न, हीअ त उहे आहिनि जेके बाबा मुंहिंजी यूनिवर्सिटियुनि में, मूं घणनि यूनिवर्सिटियुनि में इहो आहे बाबा मुंहिंजी वारो थुक शोशलाई इन ते जहिड़ा थिया 60 माण्हू जेका शागिर्द हिक ॿिए डंडा आहिनि इन्हनि वटि इहा अहमियत आहे। पर वतन दोस्त ऐं जेका शागिर्द दोस्तनि में उहा त ॻाल्हि कजे तालीम जी, शागिर्द यूनियन जी ऐं शागिर्दनि जी बजट जी ॻाल्हि करे पई, फीसुनि जी ॻाल्हि करे पई। ऐं तालीमी तौर चवे थी त बाबा असीं क्लास जो बाइकाट न कंदासीं, इहा तालीम दुश्मनी आहे। इहा ॻाल्हि केरु पियो करे? उहो वतन दोस्त ऐं सिंध दोस्त आहे, तालीम दोस्त उहो आहे। तंहिं करे पाण खे रांग नंबर खे सुञाणे पहिरीं त वतन दोस्त सियासत करणी आहे, पर वतन दोस्त में वरी रांग नंबर खे सुञाणे ऐं जेको बहितर ऐं जेका तालीम ऐं सियासत जेका ॻाल्हि कंदड़ ऐं उन ते अमली तौर कमु कंदड़ जेका तंज़ीम आहे उनजो हिसो थियणु घुरिजे। ऐं ॿियो आहे त फ़ियूं कीअं घटिजनि। साथी हमी जो आहे हाणे फ़ीन जो जेको मामिलो आहे त 2 शयूं आहिनि। HEC जेका ग्रांट आहे उहा 65 बिलियन खां घटाए 32 बिलियन कई वई आहे। ऐं यूनिवर्सिटियुनि में ट्रांसपोर्ट जी बजट अलॻि हूंदी, उहा बंदि थी वई आहे। हाणे पाण बुनियादी तौरु मसइलो सिर्फ़ु यूनिवर्सिटियुनि जी ताईं न आहे त यूनिवर्सिटियुनि में का थिए पई, यूनिवर्सिटियुनि में थिए पई, उते करप्शन थिए पई।
पर उन्हनि खे जेकी इदारा आहिनि ACC आहे एजुकेशन आहे उन तरफ़ां ई हिकिड़ी बजट घटि ॾिनी वई आहे। हाणे असांजा दोस्त छा कंदा सिर्फ़ु हिकु हंधि ते ॻाल्हि गोल कंदा उहे कंदा बाबा VC ऑफिस आॾो वेहंदा असीं चवंदा उहे ॾाढा उहे करप्शन कनि पिया उन्हनि जे आॾो वेहणु घुरिजे उन सां गॾु उन्हनि जो टारगेट नंढो आहे उनजो टारगेट इहो आहे त हितां वेहंदासीं प्रेस रिलीज़ हली वेंदी ऐं ॻाल्हि ख़तमु थींदी वाह 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 ज़बरदस्त बाबा असीं फीस लाइ ॻाल्हायोसीं पर जेका पाण हिकमत मिली अख़्तियार कंदा आहियूं त पाण सिर्फ़ु उन्हनि ऑफिसुनि सां गॾु असीं उन्हनि माण्हुनि खे उन्हनि VCs खे यूनिवर्सिटियुनि सां गॾु असीं उन्हनि इदारनि खे बि टारगेट कंदा आहियूं ऐं प्रेस क्लबनि ते रोडनि रस्तनि ते हिकिड़ी वॾी ब्रॉड सेंस में हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं तंहिं करे मुकमल जेका समाज ऐं तालीम सां जेका ज़्यादती थिए थी उन जी ॻाल्हि कंदा आहियूं तंहिं करे पाण खे उहा ॻाल्हि वधीक करणु घुरिजे ऐं उनजो वरी बि हल इहा आहे त पाण खे सियासत करणु घुरिजे उहो असांजो अणपढ़ हिसो आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी।